अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध पंगरियो खोसा इतार पाकिस्तान ज़िले बदीन पारां ॻोठ हाजी मोहम्मद ख़ान खोसो में वर्कर्स कन्वेंशन मुनक़द कयो वियो, जंहिंखे सदारती ख़िताब कंदे खोसा इताद पाकिस्तान सिंध जे सदर अब्दुल गफ़ूर आगा खोसो चयो त खोसा इताद क़ाइमु करण जो मक़सदु अमन भाईचारो पैदा करणु आहे। खोसा बिरादरी जा पाण में इख़्तिलाफ़ आहिनि त उहे ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु कराए मेठ मुहबत कराइजे। हिन चयो त इताद जो बानी सरपरस्त आला सरदार मीर इम्तियाज़ खान खोसो जंहिंजी कोशिश आहे त किरौंदड़नि जे तइदाद में खोसा बिरादरी आहे जॾहिं त खोसा बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कजे। हिन चयो त समूरे पाकिस्तान में खोसा इतार पाकिस्तान जो ज़िले लेवल ते बाडियूं तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि। अञा बि तंज़ीम साज़ी जो अमल जारी आहे, उहो मुकमल कराए हर ज़िले में वर्कर्स कन्वेंशन मुनक़द कराया वेंदा, जिन में खोसा इतार पाकिस्तान बानी सरपरस्त आला सरदार मीर इम्तियाज़ खान खोसो पाण शिरकत कंदो। कन्वेंशन खे ख़िताब कंदे खोसा इतार पाकिस्तान सीनियर नायब सदर अब्दुल गनी खोसे चयो त खोसनि जी पंहिंजी हिकु अलॻि तारीख़ आहे, जेकी न सिर्फ़ पंहिंजी बिरादरी पर मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾेई तारीख़ में सरखुरो थिया आहिनि। पर हिन वक़्तु खोसा बिरादरी ॿियनि जी अताब में आहे, जितां खां खोसा बिरादरी खे छुटकारो ॾियारियो वेंदो। सूबाई इतलात सेक्रेटरी NB खोसो चयो त खोसा बिरादरी पाकिस्तान जे टिनि सूबनि सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब में वॾे तइदाद में रहे थी, पर पाण ॿधी न हुअण करे छड़ो छड़ आहे। पाण हाणे ईअं थियण न ॾिबो। खोसा बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे खोसनि जी अलॻि हैसियत मंझराई वेंदी। कन्वेंशन खे सूबाई नायब सदर सिंध रज़ा अहमद खोसो ख़िताब कंदे चयो त खोसा इताद पाकिस्तान क़ाइमु करण जो मक़सदु ॿियनि बिरादरी सां झेड़ो या इख़्तिलाफ़ करणु न आहे, पर खोसा इताद क़ाइमु करण जो मक़सदु खोसा बिरादरी खे हिकु करे अलॻि मक़ाम ॾियारणु आहे। उन खां अलावा कन्वेंशन ज़िले बदीन जे सदर फ़कीर अब्दुल अज़ीज़ खोसो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आचार अज़ीम खोसो, ज़िले मीरपुर खास जे सदर नदीम खान खोसो, मंजूर खान खोसो, मुमताज़ अहमद खोसो, राजा खोसो, रहमतुल्ला खोसो, मोहम्मद अनीफ खोसो, फरीद खोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे खोसा बिरादरी खे पाण में इख़्तिलाफ़ ख़तमु करे ॿधी एके जी अपील कई। जॾहिं त कन्वेंशन दौरान बदीन जे खोसा बिरादरी तरफ़ां ज़िले जे सदर फ़कीर अब्दुल अज़ीज़ खोसो खे बहितरीन वर्क करण ते पग ॿधाई वई ऐं सरपरस्त आला सरदार मीर इम्तियाज़ खान खोसे जी हिदायत ते खोसा इतार पाकिस्तान ज़िले बदीन जे सदर फ़कीर अब्दुल अज़ीज़ खोसो ऐं ज़िले मीरपुर खास जे सदर नदीम खान खोसो खे हसन कारकर्दगी शील्डूं ॾिनियूं वियूं। कन्वेंशन में ज़िले मीरपुर खास, हैदराबाद, जामशुरो ऐं मोहम्मद खान समेत ज़िले बदीन जे खोसा बिरादरी वॾी तइदाद में शिरकत कई। जॾहिं कन्वेंशन जी शुरूआत में साबिक़ IG जेल सिंध मीर नादिर खान खोसो जी घरवारी ऐं सरदार मीर इम्तियाज़ खान खोसो जी अमर जी वफ़ात ते ताज़ीर जो इज़हार कंदे दुआ मग़फ़िरत घुरी वई। ताल्लुक़ रखंदड़ हर शोबे जा तमाम मुअज़्ज़िज़ीन, उस्ताद, टीचर, सहाफ़ी दोस्त जेके भी हिन पिंडाल में मौजूद आहिनि ऐं असांजा मुअज़्ज़िज़ मेहमान मोहम्मद हनीफ नोतियार साहब जेके हिन खोसा पिंडाल में मौजूद आहिनि, खोसा क़ौम जी मोहब्बत में मौजूद आहिनि, फ़कीर अब्दुल अज़ीज़ साहब जी मोहब्बत में मौजूद आहिनि। तहे दिल सां साईं जो हिन प्रोग्राम में हिन खोसा इतिहाद जे पिंडाल में मौजूद आहिनि, साईं जो भी तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां। बदीन जी मेहमान नवाज़ी ते ॻाल्हायां त लफ़्ज़ कोन था मिलनि त किथां शुरू कजे ऐं किथे ख़तमु कजे। वाह बदीन तव्हांजी मेहमान नवाज़ी, वाह फ़कीर अब्दुल अज़ीज़ तव्हांजी टीम जी मेहमान नवाज़ी, वाह बदीन।